हिन वक़्त ताईं ट्रैफ़िक क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि जी भञकड़ीअ ते 25,625 मोटरसाइकिलूं तहवील में वरितियूं वयूं आहिनि, जॾहिं त गैर क़ानूनी रक्षा चिंची ख़िलाफ़ कार्रवाई दौरान 278 गाॾियूं ज़ब्त करे अदालत में जमा करायूं वयूं। 278 ड्राइवरनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील नामे में चयो त मुहम्मद दौरान 16 खां 28 अप्रैल ताईं मॉडल रोडनि ते सेक्शन 188 तहत 99 FIR, तेज़ रफ़्तारी ऐं लापरवाहीअ सां ड्राइविंग ते सेक्शन 279 तहत 1 केस ऐं सेक्शन 341 तहत 21 केस दाख़िल कया विया आहिनि। बिना रजिस्ट्रेशन हलंदड़ 13 चुंची बि तहवील में वरितियूं वयूं। 27 LPG CNG कटूं ज़ब्त कयूं वयूं ऐं 4119 चालान जारी कया विया। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील नामे में चयो त हेवी ऐं लाइट ट्रांसपोर्ट गाॾियुनि ख़िलाफ़ बि सख़्त कार्रवाई कई वई, जंहिंमें 416 गाॾियूं ज़ब्त कयूं वयूं। हेवी ऐं लाइट ट्रांसपोर्ट जे 25 गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन ख़तमु करण जी सिफ़ारिश कई वई, जॾहिं त 380 गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन खे मशरूत तौरु मुअतल करे टेक्निकी सुधार ऐं फिटनेस जी तस्दीक़ बाद छॾियो वियो आहे। सीनियर वज़ीर शर्जील नामे में चयो त सिंध सरकार पंहिंजे रोडनि खे महफ़ूज़, कानून जे ताबे ऐं शहरियुनि लाइ सवलो बणाइण जी अज़म ते अमल करे रही आहे। ही मुहिम हिकु आर्ज़ी कार्रवाई नाहे, पर हिकु वॾो सुधारे वारो अमल आहे जेको बिना फ़र्क़ जे जारी रहंदो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील नामे में वधीक चयो त गैर क़ानूनी चुंची, बग़ैर रजिस्ट्रेशन गाॾियुनि ऐं गैर मयारी CNG ऐं LPG जी किटनि ख़िलाफ़ बि असराइती मुहिम जारी आहे। अवामी सहकार खां सवाइ जटादार तब्दीली मुमकिन न आहे। समूरा शहरी, ड्राइवर ऐं ट्रांसपोर्टर कानून जे एहतराम खे यकीनी बणाइनि।